अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 18 अक्टूबर। असां पौणा 2 थिया आहिनि, हिन महिल ॿाहिरि निकिता आहियूं ऐं ॾिसूं था किथे न किथे वरी चकर हणंदासीं। मां सुराण ऐं अॻियां जेको अली वेठो आहे ऐं राजी। सादिया ऐं हादिया घर आहिनि, छो त हादिया खे इलाही बुखार आहे, उनखे असां न पिया वठी अची सघूं, निंड पई डिस्टर्ब थी वञे। तो ॾिसूं था ॿाहिरि किथे किथे वेंदासीं, तव्हां सां छा छा शेयर करे सघिबो उहो तव्हां सां शेयर कयो। रात शदीद धुआंधार मींहुं वसियो आहे ऐं रोडनि जी हिन महिल हालति ॾिसो। इवन असांजे पंहिंजे पाड़े में जिते असां रहूं था उते बि पाणी न बीठो, ख़बर ई न पई त मींहुं हुयो अलाए न हुयो।
असां आयासीं हिकु दफ़ो ॿीहर लोक विरसा, छो त म्यूज़ियम कंप्लीट न घुमियो ऐं मूंखे अञा ताईं पंहिंजी बास्केट्स जी ख़रीदारी जी लालच हुई, पर हीअ अलाए छो बंदि आहे, सम्झ में नथो अचे। सो असां वञूं था कंहिं ॿिए हंधि। ये आहे पाकिस्तान म्यूज़ियम ऑफ नेचुरल हिस्ट्री। सो इते कंदासीं हाणे असां विज़िट। हिते ॿाहिरि डिस्प्ले ते ढांचो रखियल आहे ब्लू व्हेल। अच्छा, मां त चरनि वांगुरु मां सम्झां त इहो डायनासोर जो सो हे ब्लू व्हेल जो ढांचो आहे। सुराण पढ़ी वरितो आहे किथां, मां साम्हूं हिते अथसि, कैप्शन बि लॻियल आहे। सो मां फोटोज़ त कोन थी कढां, मां सिर्फ़ु वीडियोज़ ई भरींदमि। सुराण थी वञे, अली हुतां टिकट वठणु वेंदो। व्यू केॾो प्यारो आहे। पाकिस्तान म्यूज़ियम ऑफ नेचुरल हिस्ट्री, PMNH। वाह सावक, बसि मां चवां, मां इहो जुमिलो हर दोहराइण ते मजबूर आहियां त अखियूं खुटी पवनि, पर इस्लामाबाद जी सावक न खुटे। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, असुल वाह वाह, ज़बरदस्त। असां हिन दरवाज़े खां अंदरि दाख़िल थिया आहियूं। हे पूरो सीन आहे। छा ॾिसूं? लाश फूल। अल्लाह साईं, मां कोन थी भरियां इहो। हे आर्च एॾी प्यारी ठहियल आहे हिते। हाय, हिन निम खे ॾिसी मूंखे पंहिंजी निम यादि अची पई, सेम इन साइज़ जी ऐं सेम एतिरी ग्रो कयल। ऐं इलाही दफ़ा मां पंहिंजे घर खे मिस थी कयां। ऐं आह 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 अश अश अश, मां हे तव्हांखे ॾेखारियां। बी मां हीअ लेक भरे वठां हली। अचूं था अचूं। माय गॉड, मूंखे त इश्क थी वियो हिन जाइ सां। काॾे वञिजे, बेंच पई आहे हिते। ऐं हीअ अंदरि जेको आहे, हीअ अथव लोटस फ्लावर्स। ये फ्लावर तव्हां ॾिसी सघो था, पिंक कलर जो लोटस फ्लावर, लोटस लीव्स। ऐं हिन जे अंदरि हूंदा आहिनि बिह, ऐं हिन जे जेके रूट्स हूंदियूं आहिनि उहे हूंदा आहिनि असांजा बिह, लोटस रूट्स। ऐं ॾाढी ज़बरदस्त ढंढ आहे। ऐं हिन में जेके हिननि शेल्स हया आहिनि डेकोरेशन में, हीअ ॾिसो, हिन सॼे में। वापसी मां हिते ईंदमि ऐं 2-3 पिक्चर्स कढाईंदमि। सो अली चए थो पहिरियों हलो त अंदरि हलूं। ऐं हिते कैंटीन बि आहे हिन पासे, ऐं ॾाढी सुठी जाइ आहे। मुंहिंजो त बसि नथो पुॼे त हे खणी हलां, सॼो पटे करे पंहिंजे घर जे ॿाहिरां हणां। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। असां सां गॾु राजिया, हे अली, हेलो सुराण। हे आहिनि हिन जूं टिकट्स। असां चयोसीं इहो बि यादगार हिकिड़ो रिकॉर्ड थी वञे। अंदरि खां क्वालिटी ॾिसजो, सस्ती ॾिसो केतिरी। 30 रुपीज़ पर पर्सन। ऐं ॿार फ्री आहे। ॿार फ्री आहे, माशाल्लाह। ऐं असां 3 वॾनि जूं टिकट्स आहिनि, राजिया फ्री आहे। सो असां हलूं था हाणे। जी 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 जी, हलो। मूं त गुल जो नालो ई ॿुधी अंदरि सड़ी मुंहिंजो। लाश फूल। कैंटीन बि फर्स्ट टाइम खुली आहे न। हाँ, सुठी ॻाल्हि आहे, चङो आहे न। ॿारनि खे माण्हू को बिस्किट को जूस वठी ॾे। हे ॾिसो, डायनासोर। सही। हे त पूरो मैप ॾिनल आहे, त जेके बि विज़िटर्स हुजनि उहे मुंझनि न अंदरि वञण ऐं ॿाहिरि निकिरणु, हेठि मथे जेतिरा फ्लोर्स आहिनि। ज़बरदस्त। डायनासोर। हाँ,
वेयर इज डायनासोर अरे हाँ मूंखे त ख़बर ई न पई हिकिड़ो डायनासोर यादि आहिनि मूव बि कंदा मूंखे त आहिनि नज़र बि न पियो अचे यादि आहिनि अचो हलो हे बि कंदा आहिनि यादि आहे ये म्यूज़ियम में अंदर वञण जो रस्तो ये असां अंदर वञी रहिया आहियूं कहिड़े पासे वञणो आहे हली अच्छा हिते बि शॉप बि आहे हिते हिकिड़ी शॉप बि आहे चलो ठीकु आहे ॾिठो वेंदो हा त असांखे छा छा करिणो आहे हिननि मशीन्स लॻाइनि कंप्यूटर्स लॻाइनि मां तव्हांजे बारे खां 24 साल रॉक्स जी डिटेल आहे अच्छा हा पोइ हुते था पाण इग्नियस रॉक्स आहिनि कहिड़ा ज़बरदस्त ऐं स्पेसिमेन जंहिं टॉपिक ते तव्हां मालूमात चाहियो उहो हिन में अची वेंदो हा वाह, डिक्शनरी वाह। डिवाइस बि ईंदो अथव छा हा सही सही बसि हिते नथा बीहूं असां हा छो त असांजो ये वो पत्थर सिंपल है ये एटॉमिक बॉम्ब के लिए हिरोशिमा हे उहो पत्थर आहे पत्थर है एरिया जो अच्छा पर हे पत्थर यानी डिस्ट्रॉय न थियो आहे न डिस्ट्रॉय न थियो बस आस्ते आस्ते भुली वियो आहे पर हे पाकिस्तान के मां तोहफ़ो मिलियो पाकिस्तान खे कंहिं ॾिनो इहो जापान 1991 अमन का तोहफ़ा लाइट से करे ना प्रॉपर पढ़ने में नथो अचे हिरोशिमा का पत्थर इफ्तिताह बदिस जनाब इलाही वक्त सुमरो पाकिस्तान की गिफ्ट मिलियल आहे ये असां वञूं था हेठि मां डिॼी त न वेंदमि न हली जहिड़ा मुंहिंजा अफ़ाल आहिनि मां डिॼंदी आहियां घर से न निकली है साम्हूं जेको कुझु पियो आहे इहो हैबत जे लाइ काफ़ी आहे मुंहिंजे लाइ कुदरत त आहे पर हाणे छा नेचुरल व्यू हा बाबा मां सम्झो त कुझु हेॾे जानवर वानवर हूंदा बसि असली जानवर न हुजे बाक़ी सभु ठीकु आहे फोटो त कढो फोटो मां ॿाहिरि घुमां अली ओरिजिनल आहे या मॉडल आहे न हिकिड़ो हो बि हूंदो आहे न त माना हे असली वारनि खे प्रिज़र्व कयो अथऊं कम्यूनिटी एॾा एॾा राइट हा बि हलूं था इंडस ब्लाइंड डॉल्फिन रियल डॉल्फिन जेके हिननि स्टफ्ड प्रिज़र्व कयूं आहिनि ऐं हे क्रोकोडाइल टर्टल छा घड़ियाल घड़ियाल हलो 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 पाकिस्तान म्यूजियम ऑफ नेचुरल हिस्ट्री ज़ेब्रा ज़ेब्रा राजा कस लॻे जानी हथ न लाइ ओह सुराण हेॾा त पोयां त ॾिस सॼा पत्थर बि घर खणी हलां त सॼा प्लांट्स बि खणी सॼो मुंहिंजो एक्सपीरियंस हुजे काश एॾो एॾो हई सही ॻाल्हि आहे असां सभिनी खे हिते अची काई न काई काश अची वई आहे जंगली खुंडियां वाइल्ड मशरूम्स जा क़िस्म ॿ टे त मां ठाहींदमि लॻे पियो पर जेको बि आहे व्यू इलाही सुहिणो आहे हलंदा हलो रहण थोरो अॻियां हली अञा मूंखे पाइन ट्रीज़ बि ॾिसणा आहिनि हा हा ज़बरदस्त डर तो नहीं लग रहा डर लग रहा है नहीं इतने बहादुर बच्चे है ना ये कौन है ये क्या चीज़ है व्हाट इज दिस then crocodile it's mommy crocodile or baby crocodile रियल क्रोकोडाइल्स रियल टर्टल हाँ ये गार जो सीन है हिते गारों में ज़िंदगी केव लाइफ हाँ कैमरे हे नंढड़ा पंहिंजे मीस आया आहिनि हिते पिक्चर सां गॾु आहिनि ये अंकल है इधर मेरे पीछे कौन है
Charles, यहाँ मैं हूँ। वो देखो, वाह, हाँ। thank you. कैमरे की आंख आपको देख रही है, हमारे कैमरे की आंख भी देख रही है। ये सब रियल जानवर पक्षी सब स्टफ्ड। हर हंधि अहिड़ा साइंस लॻल आहिनि त जीअं माण्हू मुंझे न, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इहा। हे लो, ही ॾिसो, हे हिननि जा ओरिजिनल फोटोज़ आहिनि ऐं हे ओरिजिनल स्टफ्ड एनिमल्स। This is honey badger. अहिड़ा असां कार्टून्स में ई ॾिसंदा आहियूं। ही ॾिठो आहे असां इलाही सामान। ठीकु आहे, हिन पासे इहे लो अली त मां न बीहंदमि, न बाबा मुंहिंजो हाँ फाटी पए, मां वञा थी त नांग आहिनि वॾा वॾा। हे आहे हाथी जो ढांचो। हाथी का ये ढांचा भावलपुर चिड़ियाघर ने 1983 में बतौर अतिया दिया। ऐं हिते हिकु त हे ढांचो आहे, ॿिया हिननि जा हे सॼा नंढा नंढा पार्ट्स आहिनि बॉडी जा। प्लांट्स जा फॉसिल्स, हे डिफरेंट एनिमल्स ऐं डिफरेंट शयुनि जा फॉसिल्स आहिनि। हे वारनि जी ज़िंदगी, इंसान अलाह बा, हर को पाण खे बि अंदरां ॾिसी वेठे, बेबीज़ जा था लॻनि, हे बेबीज़ जा था लॻनि ऐं हे वॾनि जा आहिनि। Homo sapiens, हे असां, हे असां जेके लेटेस्ट फॉर्म आहे इंसान जी। तुझा पुराणो माइटन। पुराणा माइट। हे केरु आहे, जिराफ आहे या उठा? जिराफ, हे जिराफ जो ढांचो आहे। लाहौर चिड़ियाघर ने 1983 में बतौर अतिया दिया। अंदरां सां ई हूंदा। हमेशह वांगुरु हिते बि हर हंधि एरोज़ लॻल आहिनि ऐं निशान आहिनि। हे मूंखे कोड ऐं सिपियूं ॾिसी ॾाढो अट्रैक्ट कयो हिननि। These creatures used to live in the shallow ocean called these. बहरहाल ज़बरदस्त जाइ आहे, ज़बरदस्त ख़ासि करे स्टूडेंट्स लाइ ऐं असां जहिड़नि आम माण्हुनि जे लाइ जेके असल में अहिड़ी जाइनि ते नथा वञी सघनि पर अहिड़े क़िस्म जे म्यूज़ियम्स खे इंजॉय करे था सघनि, नेचुरल लाइफ ॾिसी करे। हे हिकिड़ो वणु ठहियलु आहे, पखी आहिनि, हर क़िस्म जा जानवर। हे ॾिसो उहा पूरो नेचुरल हिते माहौल ठहियलु आहे ऐं सभु क़िस्मनि जा तक़रीबन जानवर, पखी। हा, हे मुंहिंजो फेवरेट मछलियाँ, फिशिस। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त, छा त कलरफुल ऐं सुहिणो आहे। पोयां हिन जूं रियल पिक्चर्स आहिनि ऐं अॻियां वरी उन्हनि जूं रियल जेके आहिनि शयूं सभई। टर्माइट ओरिजिनल हे पीसिस रखिया अथऊं त कीअं थियूं तबाह कनि। बर्ड्स, असली पखी प्रिज़र्व थियल, झिरकियूं, अंडा उन्हनि जा। हे बटरफ्लाइज़, ब्यूटीफुल।
अकील नवन नसरा पॉलिनेशन आतिशी चट्टानें पहाड़ चट्टानें ये उन्हनि रॉक्स जा पीसिस भी हिननि हिते रखिया आहिनि जबरदस्त वंडरफुल ये तो सीन ॾिसो टिम्बर बायो ऑयल और नेचुरल रेमेडी न न सही है ये बाहर है ये ॾिस हा हेॾे थी अचां माशाल्लाह काठ जा क़िस्म आहिनि सॼा काठ जा पीसिस रखियल आहिनि उन्हनि जे बारे में डिटेल्स ॾिनल आहिनि ज़बरदस्त ये ओरिजिनल स्पाइडर्स हैं भाई कीड़नि जा क़िस्म त ॾिसो वाह बटरफ्लाई जा क़िस्म ॾिसो हे छा आहिनि ग्रॉस ऑपर्स हे मॉथ ॾेंभू ऐं अलाए छा छा ज़बरदस्त ऐं हे सभु ओरिजिनल आहिनि रियल जेके हिननि हिते प्रिज़र्व करे रखिया आहिनि हे मॉथ टिंडण असां टिंडण चवंदा आहियूं बाक़ी हाणे जेको बि आहे सभिनी कीड़नि जा हिते क़िस्म आहिनि अच्छा ये सॼा काठ जा क़िस्म आहे पूरी फॉरेस्ट जो पोयां रियल पिक्चर आहे हिकिड़ी हर कंहिंजे बारे में डिटेल आहे कहिड़नि क़िस्मनि जा वण आहिनि उन्हनि में केतिरा अंदरां लेयर्स आहिनि ऐं हिस्ट्री बि इहो ई हूंदी आहे त जेतिरा अंदरां सर्किल्स ऐं रिंग्स हूंदा उन हिसाब सां उन वण जी जेका हूंदी आहे एज काउंट कंदा आहिनि सो हाणे असां हलूं था मथे फर्स्ट फ्लोर ते हे असां वञूं था मथे हे विच में ही जवाहरात पूरो जेम्स जा टाइप्स ऐं उन्हनि जा उनजे बारे में डिटेल ॾिनल आहे हलो माशाल्लाह वाह 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 अल्लाह अज़दा बि आहिनि सुञाण वरी नांगनि में मुंहिंजो साह निकिरंदो आहे हे रियल एॾो वॾा ये सभु ओरिजिनल एनिमल्स आहिनि चीता ॾिसो मथे मंकी इन्हनि सभिनी जे बारे में हिते डिटेल बि ॾिनल आहे पर हाणे एतिरो टाइम न आहे त असां हिकु हिकु जी डिटेल रिकॉर्ड कयूं या चेक कयूं ऐं हिते बर्फ़ जा पहाड़ शो कया विया आहिनि ऐं उहे बर्फ़ानी जेके बि आहिनि पखी ऐं जानवर उहे हिते हिननि डिस्प्ले कया आहिनि ज़बरदस्त हिन पासे बि हिकिड़ो अलॻि सेक्शन आहे अच्छा अच्छा ये मुख़्तलिफ़ पहाड़नि जा क़िस्म ऐं उते ज़िंदगी कीअं है माण्हू कीअं था रहनि बेहतरीन माशाल्लाह पहाड़ी रास्ता है ट्रक्स
ॾाढो सुहिणो ॾाढो सुहिणो हिते पहाड़नि सां ई रिलेटेड आहे इहे सभु कुझु हा ज़बरदस्त हे तव्हां ॾिसो त सॼा क़ीमती पत्थर जेके पाकिस्तान जे खाणनि मां निकिरनि था वाह वाह रेप्लिका कोहिनूर वाह वाह ज़बरदस्त आपका क्या नाम है? अक्सा। ये अक्सा जो है यहाँ घूमने आई है फैमिली के साथ और ये मेरे साथ साथ चल रही हैं और एंजॉय कर रही हैं और मुझे बता भी रही हैं कुछ कुछ। थैंक यू अक्सा। ये सजा हिननि ॾिसो न ये पहाड़ ठाहिया आहिनि वरी हिन में नेस्ट मुख़्तलिफ़ चमड़ा टंगिया पिया आहिनि ये ढांचो छा जो सुना उन फ्रंट ते लिखियल हूंदो न वेल अच्छा ये वेल जो ढांचो आहे असली जेको हिते प्रिज़र्व कयो वियो आहे ये हाथी जो ॾंद हिकिड़ो ॾंद ये हाथी का दांत ऐसे करके नहीं ऐसे करके ये वाला हिते आहे हे डेज़र्ट ॾेखारियो आहे जंहिंमें वण सुकिया पिया आहिनि ऐं ज़मीन में क्रैक्स पियल आहिनि परे परे ऐं पाणी जो नंढिड़ो ज़ख़ीरो आहे ऐं पूरी डिटेल हिते ॾिनल आहे ये सब मसला है ना हाँ हिते ॾिसो शिकार तो के हर तरह जो मच्छी जो भी जानवरनि जो पखियुनि जो रूट्स हिते मोस्टली रूट्स ॾेखारियल आहिनि वणनि जूं है पाइन ट्री असली वारो ओवर पॉपुलेशन urbanization and pollution खुदाया केॾो सुठो हिननि शो कयो आहे